टंडोलायार में मूंखे अपडेट कंदा रिपोर्ट करे रहा है दिलीप कुमार। टंडोलायार वेझो टंडो सूमरो में कुछ ॾींहं पहिरीं मासूम नींगर नवाब मंगणहार सां ज़िना कंदड़ को बि मुल्ज़िम अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। मासूम ॿारड़े जो वालिद औरतुनि समेत सिंध धरती प्रेस क्लब टंडोलायार पहुची दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त अंधेर नगरी आहे, ज़्यादती बि असांजे मासूम ॿारड़े नवाब मंगणहार सां थी, जंहिंजी असां शानू रोजानी आसिफ उमरानी ऐं शाहज़ेब शाह मथां टंडोलायार वुमेन थाणे ते FIR दर्ज कराई हुई। मुल्ज़िम बासर हुअण करे पुलिस कंहिंखे गिरफ़्तार न कयो आहे ऐं उल्टो असां मथां कूड़ी FIR दर्ज कराई वई आहे। असां ग़रीब पोरियत कखां घर छॾे पुलिस खां लिकंदा पिया हलूं। पुलिस वॾेरनि जे चवण ते असां मथां बिला जवाज़ चढ़ायूं करे असांजे औरतुनि समेत सभिनी गर्भावतियुनि खे हिरासा करे रही आहे। असांजो केस ख़त्म कराइणु चाहिनि था, जेको सरासर असां ग़रीबनि सां नाइंसाफ़ी आहे। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP टंडोलायार खां मुतालबो कयूं था, ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे, न त असां SSP ऑफिस साम्हूं पेट्रोल हारे पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं।